जो पुलिस अदालती हुकुम ते ॻोठ ग़ुलाम कादिर मरी में ज़मींदार जे मुबैना निजी जेल ते छापो हणी 28 हारनि खे बाज़ियाब करायो। बाज़ियाब थियलनि में 12 ॿार, 8 औरतूं ऐं 6 मर्द शामिल आहिनि। बाज़ियाब करायलनि खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। सिंधड़ी मामा खे ख़बरियूं पिया। पुलिस अदालती हुकुम ते ॻोठ ग़ुलाम कादिर मरी में ज़मींदार जे मुबैना निजी जेल ते छापो हयो ऐं 28 हारनि खे बाज़ियाब करायो। वधीक तफ़सील मालूम कयूं था सिंधड़ी मां असद शहर खां। जी असद शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दायरा तफ्तीशन कोर्ट मीरपुर खास जे हुकुम ते सिंधड़ी पुलिस जे ॻोठ ग़ुलाम कादिर मरी में ज़मींदार अल्लाह बख्श मरी मुबीना निजी जेल ते छापो हणी 28 हारी बाज़ियाब कराए वरिता। बाज़ियाब थियलनि में 12 ॿार, 8 औरतूं ऐं 6 मर्द शामिल आहिनि, जिन खे पुलिस बाज़ियाब कराए थाणे ते आंदो। जिन में नांगजी, विष्णु, राणो, निर्मला, प्रकाश, त्रिलोको, लालियो, वाली, सुंदर, कविता ऐं ॿिया शामिल आहिनि। अदालत अहिड़ो हुकुम दरख़्वास्त गुज़ार गोमानू कोलीअ दरख़्वास्त ॾिनो। बाज़ियाब थियलनि खे सिंधड़ी थाणे ते आंदो हुया, जिन खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। जी महिरबानी मां जी असद शहर तफ़सील ॾियण लाइ। असद शहर तफ़सील ॾेई रहियो हो सिंधड़ी मां, जिते पुलिस अदालती हुकुम ते ॻोठ ग़ुलाम कादिर मरी में ज़मींदार जे मुबैना निजी जेल ते छापो हयो ऐं 28 हारनि खे बाज़ियाब करायो, जिन खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो।